तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त शिकारपुर जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ मरहलेवार ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेल कच्चे में ई मौजूद आहिनि, उहे फरार न थिया आहिनि। शिकारपुर ज़िले में हाणे अमन क़ाइमु करायो वेंदो। शिकारपुर जे कच्चे में मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई दौरान 2 पुलिस एहलकार ऐं फोटोग्राफर जी शहादत बाद कच्चे में ग्रैंड ऑपरेशन जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ नई हिकमत अमली जोड़ी वई आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ मरहलेवार ऑपरेशन कयो वेंदो। जदीद बख्तरबंद गाॾियूं ऐं हथियार पहुची चुका आहिनि। एसएसपी शिकारपुर वधीक चयो आहे त धाड़ेल झरू बंगलाणी वारी वीडियो पुराणी आहे। झरू बंगलाणी खे पुलिस प्रोटोकॉल वारी वीडियो जी जांच कराई पई वञे। सिंध हुकूमत ऑपरेशन लाइ बजट समेत हर घुर्बल सहूलत जी ख़ातिरी कराई आहे। जी नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ मरहलेवार ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेल कच्चे में ई मौजूद आहिनि, उहे फरार न थिया आहिनि। शिकारपुर ज़िले में हाणे अमन क़ाइमु करायो वेंदो। शिकारपुर जे कच्चे में मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई दौरान 2 पुलिस एहलकार ऐं फोटोग्राफर जी शहादत बाद कच्चे में ग्रैंड ऑपरेशन जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। एसएसपी शिकारपुर तनवीर तुनियो चयो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ नई हिकमत अमली जोड़ी वई आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ मरहलेवार ऑपरेशन कयो वेंदो। जदीद बख्तरबंद गाॾियूं ऐं हथियार पहुची चुका आहिनि। एसएसपी शिकारपुर वधीक चयो आहे त धाड़ेल झरू बंगलाणी वारी वीडियो पुराणी आहे। झरू बंगलाणी खे पुलिस प्रोटोकॉल वारी वीडियो जी जांच कराई पई वञे। सिंध हुकूमत ऑपरेशन लाइ बजट समेत हर घुर्बल सहूलत जी ख़ातिरी कराई आहे।